Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. सिंध में तबाही मचाईंदड़ बरसात जो सिस्टम कमज़ोर थी वियो। मौसमियात खाते तरफ़ां कराची, मीरपुर ख़ास ऐं हैदराबाद डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में सुभाणे ताईं वक़्फ़े सां हल्की बरसात जी अॻकथी। कराची में तूफ़ानी बरसात खां पोइ रस्तनि ते बीठल पाणी निकाल न थियो। सिंध हाई कोर्ट, सिंध असेंबली ऐं गवर्नर हाउस जे भरपासे वारनि रस्तनि ते बरसाती पाणी बीठल। मलीर ऐं सुखण नदी में पाणी जे चाड़ बाद बुडीवेल, कोई ॻोठ, मारवी ॻोठ, मदीना टाउन, इब्राहिम ॻोठ ऐं यार मोहम्मद कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में अञा ताईं 4 खां 5 फुट पाणी बीठल। रहवासी अज़ियतुनि खे मुंहुं ॾियण लॻा। इंतिज़ामिया मुतासिरनि जी सार न लधी। कराची में कुरंगी कॉज़वे वटि मलीर नदी जे पाणी में लुड़ी वियल नौजवान जो लाश ॿिए ॾींहुं हथ। कुरंगी कॉज़वे ते बुॾी वियल 2 ॼणनि जी ॻोल्हा दौरान ॿेड़ी ऊंधी। ॿेड़ी में सवार फैसल ईदी बि सवार हो। ईदी इख़्तियारनि चयो आहे त पाणी जे तेज़ वहकिरे सबबि ॿेड़ी ऊंधी थी पई। भरपासे खां गुज़रंदड़ माण्हुनि ॿेड़ी में सवार फैसल ईदी सूदो ॿियनि माण्हुनि खे बचाए वरितो। सिंध जे ॿिए वॾे शहर हैदराबाद जे हेठाहीं वारनि इलाइक़नि मां ॿिए ॾींहुं बि पाणी निकाल न थियो। फुलेली, फरीदाबाद, लियाकत कॉलोनी, मेमण अस्पताल रोड, चौड़ी मार्केट, स्टेशन रोड, रेलवे कॉलोनी, हादी नगर, उढोपालारी, वादत कॉलोनी ऐं ॿियनि हेठाहीं वारनि इलाइक़नि में बरसाती पाणी बीठल हुजण सबबि शहरनि जा अहंज वधी विया। पाणी निकाल न थियण सबबि मामूल जो कारोबार मुतासिर। शहरनि बरसाती पाणी निकाल थियण वारनि इंतिज़ामिया जी दावाउनि खे रद्द कंदे चयो आहे त घरनि ऐं दुकाननि मां बरसाती पाणी निकाल न थियो आहे। इंतिज़ामिया शहरनि खे निधणको छॾे ॾिनो। खीरथर जाबलू पट्टी ते तेज़ बरसात खां पोइ नई गाज हिकु भेरो 20 फुट वही आई। ॿोॾि मुतासिर काछे वासिन जा अहंज बीना। वाही पांधी में 2 औरतूं नई नली जे पाणी में लुड़ी वञण बाद बुॾी फौत। इलाइक़े वासिन 2 औरतुनि जा लाश हथ करे वरिता। वाही पांधी ऐं आसपास वारनि इलाइक़नि में पाणी घरनि अंदरि काहे पियो। ॻोठ उर्स लगारी, मस्तोई पाड़ो, पीर बख्श लाशारी ऐं दोदो ब्रह्माणी सूधो 50 खां वधीक ॻोठनि खे नंनि जे पाणी जो घेरो। औरतुनि ऐं ॿारनि सूधो समय ख़ानदान फाथल। काछे जे 8 यूसी जो जोही ऐं दादू शहर सां ज़मीनी राब्तो काट आहे। पाणी जे वहकिरे में लुड़ी वञण बाद माल बि मरी वियो। काछे जा मुतासिर मालवंद परेशान। न को अहिड़ी हेवी मशीनरी आहे, न को अहिड़ियूं को ॿोलियूं हूंदी आहे। सुभाणे जेकॾहिं 20 फुट गाज जो पाणी लथो त हीउ बंदि असांखे धकु कोन झलींदो। हैदर मस्जिद आहे मथे, उते माण्हू पता पिया, मुंहिंजा मामा पता पिया। अञा बि को बि निज़ाम कोन्हे, न को चाइना जो निज़ाम आहे, न को MNA साहिब पाण को बि निज़ाम करे थो। 18 फुट पोइ हिते पाणी रहियल आहे। जे उहो पाणी जे अचे थो त जोही त छा, दादू छा, HP बंदि टुटो त परियां MNV 3 मां छंडण उहा टुटी त एयरपोर्ट, सेवण शरीफ़ सभिनी खे ख़तरो थी सघे थो। नई गाज में पाणी जे चाड़ बाद जोही भरिसां FP बंदि ते दबाव वधी वियो। FP बंदि खे घारा पवण जे ख़तरे बाद इंतिज़ामिया अलर्ट थी वई। पाक फौज ऐं रेंजर्स जी टीमुनि सूधो आपाशी अमलो FP बंदि ते मौजूदु। गरी मशीनरी ज़रिए FP बंदि जे कमज़ोर हिसनि खे मज़बूत करण जो सिलसिलो जारी।
शहरनि चयो आहे त FB बंद खे घारो लॻण जी सूरत में जोही शहर ऐं भरपासे जी आबादी लाइ ख़तरा वधी सघनि था। इंतिज़ामिया बंद खे मज़बूत करण में सुस्ती जो मुज़ाहिरो कयो ऐं काछे जे मुतासिरनि जी बि सार न लधी वई आहे। मीरपुर ख़ासि शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसाति जी तबाहकारियुनि बावजूदि इंतिज़ामिया ख़ामोश। हीराबाद, लतीफ़ टाउन, सैटेलाइट टाउन, हमीदापुरी कॉलोनी ऐं ॿियनि पाड़नि में घरनि अंदरि दाख़िल थियल बरसाती पाणी नेकाल न थियो। कोट मघू पटेल, हुसैन बख्शमरी ऐं भरपासे में कचा घर ड्रही पट पइजी विया। मुतासिरनि पंहिंजी मदद पाण तहत ख़ाली पियल सरकारी इमारतुनि में पनाह वरिती। घरनि में फाथल माण्हू बेयारो मददगार वेठल। बरसाति दौरान शहरनि जे केतिरनि इलाइक़नि खे मुअत्तल थियल बिजली बि बहाल न थी। शहरनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया पाणी नेकाल करण ऐं बरसाति मुतासिरनि जी सहायता लाइ को बि कमु न कयो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां मलीर, घारो, ठट्टो, सजावल, वदीन ऐं थरपारकर जे दौरनि दौरान बरसाति जी तबाहियुनि जो जाइज़ो। इंतिज़ामिया तरफ़ां वॾे वज़ीर खे नुक़साननि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वॾे वज़ीर चयो आहे त मलीर नदी में कब्ज़नि सबबि बरसातुनि दौरान घणो नुक़सानु थियो। मुख्य रस्तनि तां फौरी तौरु पाणी नेकाल कयो आहे। तरक़ियाती कम न थियण सबबि शहरनि खे ॾुखियाईनि जो मुंहुं ॾिसणो पियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त कराची में एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु करण जो इख्तियार सिंध हुकूमत ऐं काबीना खे आहे। बल्दियाती इदारनि जो आइनी मुद्दो पूरो थी रहियो आहे। नयनि हदबंदियुनि खां पोइ मकानी चूंडूं करायूं वेंदियूं। कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में मुबैना तौरु आपघात कंदड़ डॉक्टर माहा शाह जे वालिद 3 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जी दरख़्वास्त करे छॾी। माहा जे वालिद आसिफ शाह DIG साउथ सां मुलाक़ात दौरान केस लाइ दरख़्वास्त ॾिनी। केस में जुनेद, इस्पताल जे डेंटिस्ट इरफान कुरैशी ऐं वकास खे नामज़द करण जी दरख़्वास्त। डॉक्टर आसिफ शाह इल्ज़ाम हयो आहे त संदसि न्याणी ते तशद्दुद करण खां सवाइ खेसि नशे जो आदी बणायो वियो, जंहिं जो केस ॼाणायल 3 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वञे। मेहड़ में बरसाती पानी नेकाल न थियण सबबि शहर जा मुख्य रस्ता तलाउ जो ॾेक ॾियण लॻा। VIP रोड, खूंदी रोड, अलमदीना कॉलोनी, कलहोड़ा कॉलोनी, गुलशन मदीना, साकिब कॉलोनी, भंडपाड़े ऐं ॿियनि पाड़नि में गोॾे जहिड़ो पाणी बीठल। शहर जो घंटा घर, सब्जी मंडी, अनाज मंडी, गोश्त मार्केट बि तालाब में तब्दील। मेहड़ में निकाल जो निज़ाम नाकारा। इंतिज़ामिया जे नाअहली सबबि शहरी बिटे अज़ाब में मुब्तला। कोटलालू में तेज़ बरसाति बाद हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि। रस्तनि ऐं घरनि में गोॾे जहिड़ो पाणी बीठल। इंतिज़ामिया पाणी निकाल करण लाइ कख वञी बीनो न कयो। केतिरा ई कचा घर रही पट पइजी विया। मुतासिर बेयारो मददगार वेठल। मीरपुर साकरो इंतिज़ामिया 24 कलाकनि खां वधीक वक़्तु गुज़रण बावजूदि बरसाती पाणी नेकाल न थियो। शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि सूधो केतिरनि ई ॻोठनि में घरनि अंदरि बरसाती पाणी बीठल। ॻोठ उमर ख़ान बलोच, अब्दुल्ला ढीणियो, रतो ख़ान रिंद, शफ़ी रिंद ऐं ॿियनि ॻोठनि में समय ख़ानदान इंतिज़ामिया जे इमदाद जे ओसीरे में वेठल। शहर में सरकारी ऑफिसिस ऐं मुख़्तलिफ़ पाड़नि मां पाणी नेकाल न थियण सबबि शहरी बिटे अज़ाब में मुब्तला। कुंडरी में ॿिए ॾींहुं बि घरनि, सरकारी ऑफिसिस ऐं दुकाननि में बरसाती पाणी बीठल। इस्पताल में बरसाती पाणी बीठल हुजण सबबि मरीज़ इलाज लाइ परेशान। पुलिस थाणे मां बि पाणी निकाल न थियो। मिर्च मंडी में बि बरसाती पाणी सामान खे लोड़े वियो। वापारी परेशान। बरसाती पाणी जे घेरे में आयल केतिरनि ई ॻोठनि जा माण्हू बेयारो मददगार वेठल। इंतिज़ामिया पाणी नेकाल करण लाइ कख वञी बीनो न कयो। मुतासिर ॻोठाणा अञा सहायता जा मुंतज़िर। सिंध में बरसाति दौरान मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि में औरत ऐं ॿार सूधो 9 ॼणा फौत। मलीर जे रज़ाकाबाद में घर जी छित किरण सबबि पीरसन फौत। मलीर नदी जे पाणी में लुड़ी वियल हिकु ॼणे जो लाश समो ॻोठ भरिसां हथ। लाश जी सुञाणप न थी सघी। कोरंगी भरिसां मलीर नदी में ॿुॾी वियल 4 ॼणनि मां हिकु जो लाश हथ। ॿियनि जी ॻोल्हा जारी। ठारूशाह जे ॻोठ सतार हुजण में घर जी छित किरण जे नतीजे में औरत मीरज़ादी ऐं नींगर दॿिजी फौत।
पिरोमल में स्कूल जे भित किरण के नतीजे में नींगर फौत। इंगोडो के जुणंजा पाड़े में बिजली जो करंट लगन के नतीजे में नींगरी दम दई छड़ियो। खेबर में नौजवान और लारकाणो में पुलिस एहलकार बिजली जो करंट लगन सबब फौत। सिंध में गजगोड़ से बरसातुन वाहुन शाखुन और सिम नालन के घारा। चंबड़ भरसा ज़ोर शाह के जलाल मोरी वटा 100 फुट घारो पवण के नतीजे में भरपासे में पोखियल फसल पानी हेठ अची विया। घारे जो पानी गोठ शेर खान टिंगरी में दाखिल। जुडो भरसा गनेरो में सिम नाले के 50 फुट घारो पवण सबब 15 गोठ पानी के घेरे में अची विया। गोठ हाजी अकरम हूत, जान मोहम्मद हूत, मंजूर शाह डाडानी, रहीम खोसो, सावल नुहानी, दुर मोहम्मद चांग, रोशन अली हूत और बियन गोठन में केतराई खानदान पानी में फाथल। पानी घरन में काहे वियो। अनाज, हंध, बिस्तरा और बियो सामान पानी में बुड़ी वियो। रहवासी पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण और घर बचाइण लाइ कोशिशुनि में रुधल। मसण भरसा बलगार शाख के 2 हंधनि ते 20 फुट जा घारा पवण के नतीजे में भरपासे में पोखियल फसल पानी हेठ अची विया। इतला बावजूद आपाशी अमले रिवायती सुस्ती न छड़ी। गोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण में रुधल। गोठाणनि इल्ज़ाम हयो आहे त आपाशी अमले ऐं बासरनि पंहिंजा फसल बचाइण लाइ राति देर सां शाख के घारा ॾिना, जंहिंजे नतीजे में ग़रीब आबाद घरनि जो नुक़सान थियो आहे। सिंधड़ी भरसा हिराहो शाह के 40 फुट घारो पानी फसल बोणण बाद गोठन ॾांहुं वधण लॻो। घारे सबब गोठ साला मरी, गिदू मरी, हबीबुल्ला मरी, करमू भील और मिसरी भील ॿुॾण जो ख़दशो। आपाशी अमलो न पहुतो। रहवासी पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण में रुधल। दौलतपुर सफ़न भरसा लुंडकी माइनर के 15 फुट घारो पवण के नतीजे में भरपासे में पोखियल फसल पानी हेठ। आपाशी अमलो घारो ॿधण लाइ न पहुतो। गोठाणनि चयो आहे त गुंजाइश खां वधीक पानी छोड़ थियण सबब लुंडकी माइनर के घारो पियो आहे। बलूचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाक़नि में भी बरसात जो तबाहकारियूं। चमन ऐं भरपासे वारनि इलाक़नि में बरसाती पानी केतिरी हुई गाॾियूं लोढ़े वियो। मुला दरिया जो पानी गंदावा जे नदी में दाख़िल थियण बाद घारो पानी भरपासे जी आबादी में दाख़िल। बोलान भरसा नाड़ी दरिया में मथाएं दर्जे जी बोर्ड जो वैकरो रिकॉर्ड। कोयटा खां सिबी वेंदड़ रोड पानी हेठि अचण बाद ट्रैफिक मुअत्तल। बरसात मुतासिर इलाक़नि में पाक फौज मक़ामी इंतज़ामिया जी टीमुनि तरफ़ां रेस्क्यू ऑपरेशन जारी। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में वक़फ़े से बरसात जो सिलसिलो जारी। कराची के गुलशन इकबाल, मलीर, सिलजानी टाउन और ॿियनि इलाक़नि में वसकारो। हैदराबाद, कोठड़ी और भरपासे में बरसात बाद मौसम खुशगवार। मटियारी, हाला और भिटशा सूदो आसपास वारनि इलाक़नि में बरसात खां पोइ बिजली बंद थी वई। मीरपुर ख़ास, सिंधड़ी, निंदो और ॿियनि इलाक़नि में वक़फ़े से बरसात जो सिलसिलो जारी। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसम खुशगवार। हैदराबाद की रेलवे कॉलोनी में बरसाती पानी में बुड़ी फौत थियल। शहरी जो लाश 40 वरनि जे वसीम पुट फितरुद्दीन तौर सुञाणप। रेलवे कॉलोनी वासिन तरफां इंतजामिया ख़िलाफ़ लाश रखी धरणो। रहवासिन चयो आहे त रेलवे कॉलोनी में घरनि अंदर बरसाती पानी बीहजी वञण बावजूद इंतजामिया न त पानी निकाल कयो ऐं नई मुतासिरनि के महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ उपाउ वरिता। फौत थियल शहरी गुज़िरियल ॾींहुं पानी जे खॾ में किरी पियो हो। इंतजामिया टोबा न उमाणिया ऐं वासा वारनि पानी निकाल न कयो। कराची की दहशतगर्दी टोड़ अदालत अरशद पप्पू कत्ल केस में लियारी गैंग वॉर के मुख्य किरदार उज़ैर बलोच और ॿियनि जवाबदारनि ते तरमीमी फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। अदालत ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि के तलब करे वरितो। ॿुधणी दौरान जवाबदार उज़ैर बलोच अदालत के इस्तदा कई त जंहिं जज संदसि एतिराफ़ी बयान रिकॉर्ड कयो उनके अदालत में तलब कयो वञे। हू जेल कस्टडी में नाहे पर खेसि मिठाराम अस्पताल में रेंजर्स की हिरासत में रखियो वियो आहे। उज़ैर बलोच चयो आहे त जेल पुलिस खेसि रुगो ट्रायल लाइ वठी ईंदी आहे। उन खां सवाइ पुलिस जो ॿियो को बि किरदारु नाहे। अदालत उज़ैर बलोच सां घर भातियुनि जी मुलाक़ात ऐं जेल मैन्युअल ते अमल दरामद बाबति सरकारी वकील खां जवाब तलब करे वरितो। मूंखे अली ज़ैदी मां जानी नुक़सान जो ख़तरो आहे। कराची की दहशतगर्दी टोड़ अदालत में फ़र्द जुर्म लागू थियण बाद उज़ैर बलोच वकीलनि सां सलाह मशवरा शुरू करे छॾिया। उज़ैर बलोच वारसनि के वसीयत भी ॾेई छॾी। ज़रियनि मूजिबि उज़ैर बलोच चयो आहे त अली ज़ैदी जी चुर्च ते हिरासत दौरान खेसि अज़ियत ॾिनी पई वञे। हिरासत दौरान कुझु बि थियो त ज़िम्मेवार अली ज़ैदी हूंदो।
ऐं हैदराबाद में रेवेन्यू खाते जी ज़मीन भुगड़न मुठ ते अलॉट करण जो इंकशाफ। एंटी करप्शन सख जी टीम असिस्टेंट कमिश्नर एजाज़ हालीपोटो खे गिरफ़्तार करे वरितो। एंटी करप्शन खाते जे डायरेक्टर मुनीर खोड़ो चयो आहे त 2010 में सखर में 5 एकड़ ज़मीन गैर कानूनी तौर अलॉट कई वई हुई। अरबें रुपयनि जी ज़मीन भुगड़न मुठ विकिरो करण वारे मामले में एसी एजाज़ हालीपोटो बि मुलविस आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स अमर ॾियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।